अस्सलाम वालेकुम दोस्तों, फयाज़ गुल स्टूडियो तरफ़ां सभिनी खे भलीकार। दोस्तों, अॼु अव्हांखे असां ॾेखारे रहिया आहियूं KTN जी ईद फिल्म अमर पारस जी शूटिंग। उन में हिकिड़ो शादी सॉन्ग आहे, रूबी अली त तव्हां ख़ूब सुञाणियो। अचो तव्हांखे रूबी अली जो उहो गीत ॾेखारियूं, कीअं फिल्मायो वियो, उन शूटिंग जे हवाले सां अव्हांखे इंजॉय करायूं। दोस्तों, इनमें तक़रीबन सिंध जा काफ़ी अदाकार आहिनि। उहे कीअं मौज मस्तियूं कनि पिया, कीअं इंजॉय बि कनि पिया ऐं पंहिंजी रिकॉर्डिंग बि कनि दादा बहुत टाइम लग जाएगा ऊपर पहुंचते। जी दोस्तों, इहो हुयो सॉन्ग, शादी सॉन्ग, जंहिं ते परफॉर्म न पिया कनि पर इंजॉय कनि पिया। इंजॉयमेंट ॾिसी हींअर अव्हांखे असीं ॾेखारियूं था उते इंजॉय कंदे ख़ूबसूरत सहरो। का फोटो थैंक यू। जी दोस्तों, कीअं लॻी शूटिंग? ये हुई KTN जी सिंधी फिल्म अमर पारस जी शूटिंग। सेट ते सिंधी सॉन्ग हुयो शादीअ जो, जेको अव्हांखे असां ॾेखारियोसीं लाइव शूट। मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो, इंजॉय कई हूंदव। असांजे सिंध जा अदाकार जॾहिं सेट ते हूंदा आहिनि त कीअं इंजॉय कंदा आहिनि, कीअं मौज मस्तियूं कंदा आहिनि। अव्हां बि ॾिठो, असां बि ॾिठो। अहिड़ा मज़ा क़िस्मत सां नज़र ईंदा आहिनि। अव्हांखे लाइव ॾेखारियोसीं। असांजो यूट्यूब चैनल फयाज़ गुल स्टूडियो, जंहिंखे ज़रूरु लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं असांजी वीडियो खे शेयर कंदा ऐं प्यारा प्यारा कमेंट्स कंदा। फयाज़ गुल स्टूडियो, शिकारपुर।